नाज़रीन ख़बर आहे तंगवानी में सरकारी सरपरस्ती में धाड़े राज के खिलाफ़ अवामी तहरीक तरफ़ां तंगवानी बस स्टॉप ते धरणो आयो। 18 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल कयल शहीद अल्लाह रखो निंदवानी के मासूम पुट वकार अहमद निंदवानी भाउ मिठल निंदवानी शिरकत कई। अवामी तहरीक के मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार, मरकज़ी अगवान एडवोकेट आसिफ खोसो, ज़िले सदर गुल हसन बपड़, नवाज़ बपड़ ऐं ॿियनि अगवाननि चयो त सिंध जे माण्हुनि खे हथ वठी धाड़ेलनि जे हवाले कयो वियो आहे। उस्ताद अल्लाह रखो निंदवानी जे क़तल खे 19 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस हिकु बि क़ातिल गिरफ़्तार न कयो आहे। 2 ॾींहं अॻु गौसपुर लॻो इंडस हाईवे बंदि करे धाड़ेलनि मुसाफ़िरनि ते सीधी फायरिंग कई ऐं ख़ैरपुर वासी मुसाफ़िर खे क़तल कयो। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी कया विया, अगवा बि थियो। फुर दौरान क़तल जा वाक़िया रोज़ मामूल बणिजी विया आहिनि। हुकुमरान अगवा इंडस्ट्री मां अरबें रुपया कमाए रहिया आहिनि। तंहिं करे सिंध सरकार धाड़े राज बरक़रार रखणु चाहे थी। अवामी तहरीक जे अगवाननि मुतालबो कयो त धाड़ेलनि जे सरपरस्त बाअसरनि ऐं सरकारी आफ़िसरनि खे गिरफ़्तार कयो वञे। धाड़ेलनि जो मुकमल सफ़ायो करे सिंध में अमन अमान क़ाइमु कयो वञे। मासूम प्रिया कुमारी समेत समूरनि मुविन खे फ़ौरी बाज़ियाब करायो वञे। ॿिए तरफ़ कश्मीर लॻो कच्चे वारे इलाइक़े में शर बिरादरी जी 2 धुरनि में जहिड़ो फायरिंग, हिकु औरत क़तल, धुरियूं मोर्चा बंदि, फायरिंग जो सिलसिलो जारी। मिलियल ॼाण मूजिबि कश्मीर लॻो गेलपुर थाणे जे अधु कच्चे वारे इलाइक़े में शर बिरादरी जी 2 धुरनि में जहिड़ो फायरिंग, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबु हिकु औरत थड़े ते क़तल थी वई। इतलाह ते हद जी पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूला औरत जो लाश पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। ॿई धुरियूं मोर्चा बंदि थी वियूं आहिनि। फायरिंग जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। वाक़ियो कणिक जी कटाई मामले तां पेश आयो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।